नाज़रीन, ख़ैरपुर में मुहर्रम अल हराम शुरू थींदे ई अलम पाक सिंगारण ऐं ठाहिण जो कमु तेज़ी सां जारी आहे। अज़ादारनि पारां अलम पाक सिंगारे घरनि ऐं इमाम बारगाहुनि मथां लॻाया वञनि था। इन हवाले सां ॾिसूं था वकार हुसैन मंगी जी हीअ रिपोर्ट। दुनिया में अलमदार नहीं, अलमदार नहीं, गाज़ी अब्बास सा दुनिया में अलमदार नहीं। जिस तरह मिसले कोई है दर करार नहीं, गाज़ी अब्बास सा दुनिया में अलमदार नहीं। करबला में यजीदी लश्कर खिलाफ हक़ जो आवाज़ बुलंद कंदड़ इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी फ़ौज जे बाद और सिपाही सालार बीबियुनि जे पर्दनि जो वारिस हज़रत अब्बास अलमदार इब्न अली अलैहिस्सलाम आहे, जंहिं दरियाए फ़ुरात ते पंहिंजा बाज़ू कलम थियण बावजूदु अलम पाक खे न छॾियो। आसमान मां लथल अलम पाक खे सीने सां लॻाए इमाम आली मक़ाम जी ख़िदमत में हाज़िर थियो। उहो ई सबबु आहे त अॼु बि अज़ादार उन अलम जी छबी ठाहे पंहिंजे घरनि ऐं इमाम बारगाहनि मथां निशानी तौरु हणंदा आहिनि। मजलिस तोड़े जुलूसनि में अलम पाक सिंगारे करे कढंदा आहिनि, जंहिंखे हू इंतहाई दर्जे जी अक़ीदत ऐं मोहबत रखनि था। दुनिया जे ॿियनि शहरनि जीअं ख़ैरपुर में बि अलम पाकनि जा जुलूस बरामद थींदा आहिनि, जॾहिं त 8 मुहर्रम ते अलम पाक जो वॾे में वॾो जुलूस बरामद थींदो आहे। मुहर्रम अल हराम वेझो ईंदे ई अलम पाक तयारु करण जो कमु तेज़ीअ सां शुरू थी वेंदो आहे। कुझु इलाइक़नि ऐं शहरनि में काठीअ मां अलम पाक ठहिराए करे तयारु करे सिंगारियो वञे थो, पर अॼुकल्ह स्टील जो धातुअ मां अलम पाक तयारु करे मार्केट में आंदा वञनि था, जंहिंखे ख़रीदार अज़ादार वॾे शौक़ सां ख़रीद करे पंहिंजे घरनि ऐं इमाम बारगुनि मथां लॻाइनि था। मिस्त्रियुनि मेरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त अलम पाक जी केतिरी बि क़ीमत हुजे पर अज़ादार क़ीमत ॾे न आहिनि ॾिसंदा, वॾे शौक़ सां अलम पाक ख़रीद कंदा आहिनि। जॾहिं त अलम पाक जो कमु 12 महीना हलंदो आहे, जंहिं बाद मुहर्रम अल हराम जे महीने शुरू थियण सां अलम पाक मार्केट में अची वेंदो आहे। मालिकनि जे रंग सां ॾियारो त हर कोई मालिक जो ई आहे, पर हे अलम पाक जेको आहे हे असांजे इस्लाम जो झंडो आहे ऐं दीन जो झंडो आहे, कुल काइनात जे सरवर काइनात जो झंडो आहे। अलम गाज़ी अब्बास अलमदार अलैहिस्सलाम करबला में ॾहीं मुहर्रम ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे काफ़िले जो सालार कंदे हज़रत गाज़ी अब्बास अलमदार अलैहिस्सलाम खे अलम सौंपियो। इहो अलम उहा निशानी आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली अलैहिस्सलाम खे पंहिंजो सालार करे अलम पाक हुन खे सौंपियो। इहो अलम उहा ई निशानी आहे जेका करबला में पहुची हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज़रत गाज़ी अब्बास अलमदार अलैहिस्सलाम खे अता कयो ऐं उन जी निस्बत सां हिन हे अलम पाक असां सिंगारींदा आहियूं। मुंहिंजो कमु आहे 12 महीना गाज़ी ड्यूटी ॾींदो आहियां। मुंहिंजा बचड़ा आहिनि 12 महीना ठाहींदा आहिनि, थोरी थोरी टुकड़ियूं लॻंदियूं आहिनि, को चादर लॻंदी आहे काथे। वॾे अलम में 12 में 6 महीना लॻी वेंदा आहिनि, 8 महीना बि लॻंदा आहिनि, 2 महीना बि लॻंदा आहिनि, हिकिड़ो हफ़्तो बि लॻंदो आहे। 12 महीना मां मुंहिंजा बचड़ा मां हिन गाज़ी जो ड्यूटी ॾींदो आहियां। गाज़ी अब्बास अलमदार छंछर वफ़ा जी निशानी आहे, जंहिंखे जेको आहे त पहिरीं मुहर्रम ते अलम पाक खे लाथो वेंदो आहे, उहो सिंगारे करे जेको आहे त 3 खां 4 मुहर्रम ताईं जेको आहे त उहो चाढ़ियो वेंदो आहे। अलम पाक जेको आहे त मस्जिदनि घरनि ऐं ज़मीननि ते बि लॻायो वेंदो आहे ऐं उहो जेको आहे त 8 मुहर्रम अल हराम ते जेको आहे त गाज़ी अब्बास ऐं मनसूब सां हिकिड़ो आज़ादारी थींदी आहे, जंहिंमें उहे अलम पाक कढिया वेंदा आहिनि। कैमरामैन जानवा नारे जो गुलशेख सां गॾु वकार हुसैन मंगी, मेरान टीवी न्यूज़, ख़ैरपुर, मीर।